न्यूज़ मां कंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान हुकूमत सां ॻाल्हियूं करण वारे बयान तां वरी फिरी वियो आहे। गुज़िरियल ॾींहं वारे बयान सां हुकूमत खे ग़लतफ़हमी थी वई ऐं ग़लति पैगाम हलियो वियो। इमरान ख़ान जो चवणु आहे त हुकूमत सां ॻाल्हियूं थी नथियूं सघनि। हलंदड़ महीने ते सूबाई असेंबलियूं टोड़ींदासीं। इमरान ख़ान हुकूमत आम चूंडनि बाबति ॻाल्हाइणु चाहे त असां तयारु आहियूं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान चयो आहे त गुज़िरियल ॾींहं वारे बयान सां हुकूमत खे ग़लतफ़हमी थी वई आहे ऐं ग़लति पैगाम हलियो वियो आहे। हुकूमत सां ॻाल्हियूं थी नथियूं सघनि। हलंदड़ महीने ई सूबाई असेंबलियूं टोड़ींदासीं। हुकूमत आम चूंडनि बाबति ॻाल्हाइणु चाहे थी त असां तयारु आहियूं। जी नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे, अमां खे आगाह कंदासीं। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान हुकूमत सां ॻाल्हियूं करण वारे बयान तां वरी यू टर्न हणी वरितो आहे। गुज़िरियल ॾींहं वारे बयान सां हुकूमत खे ग़लतफ़हमी थी वई ऐं ग़लति पैगाम हलियो वियो। इमरान नियाज़ी जो चवणु आहे त हुकूमत सां ॻाल्हियूं थी ई नथियूं सघनि।